हयाती। ससुई मां तो चौकी बन छी दर दर ते पीन वजाए तोखे बोलियो पर पोए भी तू मुंह ताईं पहुंची कोन सगी। पर मां केदन जा कोट किराए भी तो वट पहुंची वियस। बस ससुई अज का पोए तुझा सब सूर खत्म। अज का पोए तू रानी थी रहंदी। ससुई साहब असांजी इन इलाके में का हैसियत है ऐं वडेरो अनवर पाण खे मोतबर ज़ाहिर करण लाइ खामखा असां सां खोस करे रहियो आहे। जहिड़े झटे जी ॻाल्हि हुजे हा त पोइ मां खणी माठ बि कयां। पर राणा साहब ॿिन मौसूम माण्हुनि जे बेगुनाह खून जो सुवाल आहे। हिन लाइ अफ़सोस आहे राणा साहब तव्हां हिन महिल ताईं कंहिंखे गिरफ़्तार नाहे कयो। हीर साहब असां हथ ते हथ रखी वेठा न आहियूं। असां छापा 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 राणा साहब ये रस्मी ॻाल्हियूं मूंखे न ॿुधायो। मूंखे प्रोग्रेस खपे। तव्हां हिन महिल कहिड़ा ककारा कया आहिनि? सरकारी अस्पताल जी रिपोर्ट मूजिब वडेरो अनवर उन ॾींहुं अस्पताल में बीमारी सबब दाख़िल हुयो। उन करे उन जी ज़मानत आसानी सां थी वई आहे पीर साहब। बाक़ी हाशिम ऐं दिलावर सां घटि न थींदी। राणा साहब ये सरकारी रिपोर्टूं कूड़ियूं आहिनि। मां हिननि रिपोर्टुनि खे नथो मञा। वॾे अदब ऐं एतिराम सां अव्हांखे ॿुधायां थो पीर साहब त इन्हनि रिपोर्टुनि खे अदालत क़बूल करे चुकी आहे। बाक़ी हाशिम ऐं दिलावर खे आउं 2 ॾींहनि में गिरफ़्तार ज़रूर कंदुसि। 2 ॾींहं वॾा आहिनि राणा साहब। अॼोके सिज में उन्हनि खे गिरफ़्तार कर। ये ॿई काटकू सरदार शाह ज़मान जे पनाह में अथई। मुर्शिद साईं मूं अस्पताल मां जांच कराई आहे। वडेरो अनवर न बीमार हो न बीमार आहे। वडेरे अनवर जा सरकारी अस्पताल में डॉक्टर दोस्त आहिनि। उन्हनि खां रिपोर्टूं वरितियूं अथसि। इहा ॻाल्हि त राणा साहब बि सम्झे थो। बिल्कुलु आउं सम्झां थो पर हाणे इहो कमु असांजे हथनि मां निकिरी चुको आहे। बाक़ी हाशिम ऐं दिलावर उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई जल्द ज़रूर थींदी। ठीकु आहे रंग फ़कीर राणा साहब खे गाॾीअ ताईं छॾे अचो। महिरबानी अचो साहब अचो बिस्मिल्लाह। हाशिम खान जो सरदार शाहज़मान खान फ़ैसिलो रखराए थो ॾे त पोइ इहो फ़ाइदो आहे। रईस जेकॾहिं इहो फ़ैसिलो थी थो वञे ऐं पीर करामत तव्हांजी ज़मीन तां कब्ज़ो छॾे थो वञे त इन खां वधीक ॿी कहिड़ी ॻाल्हि थी सघे थी? हाणे सर पीर करामत मञण वारी मुंडी ई न आहे। छो जो मां हुन जे पाड़े में पलियो आहे। नंढी उमिरि में वॾा धक खाधा। माण्हूअ जी सुञाणप मां बि रखां थो। दिलावर भाउ तूं सही थो चईं पर सरदार शाह ज़मान खान बि वॾी बिब आहे। थी सघे थो त फ़ैसिले लाइ मञराए वञेसि। रईस जेकॾहिं पीर करामत सरदार शाह ज़मान जो चयो न मञींदो न त पोइ तव्हां सां गॾु सरदार शाह ज़मान जी दुश्मनी बि पीर करामत जी ॻिचीअ में पइजी वेंदी। ऐं हाणे सर इहा दुश्मनी तव्हां लाइ दोस्तीअ जो सनीहो साबित। सरदार शाह ज़मान तव्हां जे लाइ पीर करामत सां मुआदो ज़रूर अटकाईंदो। दिलावर भाउ सच जी ॿेड़ी लुॾंदी ज़रूर आहे पर ॿुॾंदी न आहे। थी सघे थो त मुंहिंजी सचाई मुंहिंजी मिल्कियत में बरकत साबित थिए। रईस अहिड़ी दुआ असां लाइ बि घुरो त असांजे सिर मथां बलाऊं टरी वञनि। न त मां ॾिसां बि थो ऐं महसूस बि कयां थो त वॾो रत वहंदो ऐं ॾाढियूं हयातियूं ख़तम थींदियूं। पोइ इहे हयातियूं असां जूं बि थी सघनि थियूं त ॿियनि जूं बि। मुश्ताक हिन दफ़े बस असां ॾाढी जुट थी आहे यार। वरी बस हार खाई वियासीं। माण्हू छा चवंदा त सेठ इकबाल हिकु औरत खां मोचड़ा खाई आयो आहे। सेठ यार अंदर त मुंहिंजो विसरे पियो आहे।
पर यार छा कजे सेठ वॾी ॻाल्हि थी वई ॿ खसी सुमायूं असां खां ॾाढो थी वियूं मोचड़ा हणी असांखे घर खां ॿाहिरि कढी छॾियो असां मुंहिंजा रवा बि न लाहे सघियासीं मुश्ताक दिल ते चए थी पेट्रोल खणी इन सूमर मल्लाह जे घर खे बाहि ॾेई साड़े छॾिया निभागी अंदर ई साड़े छॾियो आहे ऐं उन बाह में इन छोरी मीरा खे साड़े छॾिया मुश्ताक मुंहिंजे हिन अंदर में बाहि थी बड़ी बाहि सेठ तूं फिक्र न कर मां मल्हान खे कुझु पैसा ॾेई सूमर जे ख़िलाफ़ करे आयो आहियां इहे सभु मशेरा असांजो साथ ॾींदा ॾिसजां सेठ हिकु न हिकु ॾींहुं असां ज़रूरु कामयाब थींदासीं ऐं इन मीरा जी आकड़ ज़रूरु मिटीअ में मिलाईंदासीं मुश्ताक दिल ते चए थी किलाशन कोफ खणी इन पल्ले जे सॼे घर खे तबाह करे छॾिया या तो वरी चूड़ियूं पाए वञी कंहिं कुंड में वेही रहां ईअं का मुड़सी कर सेठ इन छोरी मीरा खे पुलिस जे तां बुछड़ो कराए त ख़बर पवेसि सुख सां मीरा खे वेहण आऊं बि कोन ॾींदुसि मूं पंहिंजे यार सूबेदार जाफ़र ख़ान खे चयो आहे भली सूबेदार जाफ़र जो यार हुजे पर कुझु पैसड़ा ज़रूरु ॾिजांसि सेठ उहो ॾिसजां इन सूबेदार जूं हकिलूं ऐं दाबा सूबेदार जाफ़र ख़ान मुंहिंजो भाइरनि जहिड़ो यार अथई सुभाणे ॾिसजां त इन सूमर जे घर ते पुलिस जा अटाला हूंदा अटाला मूं बि मीरा जे मथां क़त्ल जे इरादे जो केस दाख़िल कयो आहे जेकॾहिं न गैरत वारा हूंदा त इन खुआरे जे खौफ़ खां मरी वेंदा मुश्ताक सेठ ॾिसंदासीं सुभाणे पुलिस छा थी करे मूंखे ख़बर आहे राणा साहब त इहो हाशिम ऐं दिलावर तव्हांखे हथ कोन ईंदा ख़बर नथी पए त तव्हां ज़िले जो कारवार कीअं हल मूंखे होम मिनिस्टर सां ॻाल्हाइणो पवंदो असांखे को ॿियो एसपी मुक़रर करे ॾे सर इंफॉर्मेशन गलत हुई हाशिम ऐं दिलावर उते न हुया सर असां त फौरन पुलिस अटाला वठी सरदार शाहजमान जी ज़मीन ते छापा आया स्नैप चेकिंग कई ऐं पंहिंजा जवान रस्तनि ते बीहारिया रस्ता ब्लॉक कया पर हाशिम ऐं दिलावर असांखे किथे बि नज़र कोन आया हाशिम ऐं दिलावर हिते मौजूद आहे हाउ मुर्शिद पाक हाशिम ऐं दिलावर उते ई मौजूद आहे असांजे माण्हुनि जी रिपोर्ट कॾहिं बि ग़लति नथी थी सघे त पोइ शायदि हाशिम ऐं दिलावर पुलिस जे पहुचण खां अॻु में निकिरी चुका हूंदा इन जो मतिलबु इहो थियो त हाशिम ऐं दिलावर खे तव्हांजे छापे जी अॻु में ई ख़बर हुई सर सरदार शाहजमान फ़ैसिलो ॾियण लाइ तयारु आहे ऐं मां चाहियां थो त इन मसइले खे फ़ैसिले ज़रिए हल कयो वञे तुंहिंजे चाहिण या न चाहिण सां को फ़र्क़ु नथो पए जेको मां चाहींदुसि उहो ई थींदो हाणे तव्हांखे इजाज़त आहे तू सचो ही चा सूमर पर तुंहिंजो यार पलियो कूड़ो आहे पलियो असां मल्हान खे वेड़ाइण थो चाहे न बाबा मां अजाया इल्ज़ाम कंहिं ते छो हणंदुसि मुंहिंजी त कंहिंसां का दुश्मनी न आहे चाचा सूमर चाचा पलिया तव्हां हिते वेठा आहियो तव्हांजे घर ते पुलिस 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 छो आई आहे असांजे घर ते मूंखे कहिड़ी ख़बर चाचा या अचो तरी ॾिसो छा माजरा आहे जा मोतबर माण्हू इन्हनि जे वोट जे करे त मूंखे रुतबो मिलियो आहे हाउ मुर्शिद साईं बाबा फ़कीर ही 70 राजनि जो सरदार शाहजमान खान थई ऐं ही सरदार शाहजमान जे राज जा मोतबर फ़कीर वञी हिननि जे लंगर पाणी जो बंदोबस्त कयो जी बाबा साईं पीर करामत जित जित मुझे कोल ऐं वाइदे जी हाक हले थी उते उते तुझे सखावत जा भी चर्चा है
बेशक सरदार बेशक, अल्लाह साईं तहां खे भी वॾी इज्जत बख़्शी आहे। पर सरदार साहब तो मुंहिंजे मुरीदनि ख़ादमनि खे ॾाढो तंग कयो। पीर करामत हर को पंहिंजा लक्षण थो लोड़े, जंहिंजा जहिड़ा लक्षण आहिनि फल बि ओढ़ो थो मिले। खैर कहिड़ी मयार कहिड़ा महणा, इहो ॿुधायो त 70 जो सरदार अॼु असां ग़रीबनि जे तॾे ते कीअं कही आयो आहे? पीर साहब सरदार साईं चाहे तो वडेरे अनवर दिलावर हाशिम वारनि जो फ़ैसिलो थी वञे। सरदार साहब जे चाहण सां फ़ैसिलो कोन थींदो। सरदार साहब वडेरे अनवर असांजो पाणी बंदि कयो आहे, मां इन खे कॾहिं बख़्श न कंदुसि। पीर करामत हर तकरार जो हल फैसलो आहे। घिरी घिरी ॻाल्हि वञी फैसले ते ईंदी, पर फ़िलहाल ॻाल्हि खे फेराइण सेराइण जो मुंहिंजो को बि इरादो कोन्हे। हिन जो मतिलब त पीर करामत असीं वापसि हलिया वञूं। बाबा वियो आहे को नंगर पाणी करे पोइ वञो आहे। किस्मत मुखे अड़ा ॾींहं बि ॾेखारींदी, मूं कॾहिं सोचियो बि कोन हो। बाबा तू फिक्र न कर, ये मीरा आहे न चाची हाशिम जो ॿियो रूप अथई। बाबा हिन मीरा जा लिंग लोह जा अथई, लोह जा। हाँ धीअ, अल्लाह साईं बाज कंदी। यार जाफर खान, तुंहिंजी वॾी वॾी महिरबानी। मां ते न छोरीअ खां पलांद कोन करे सघियुसि, पर मुंहिंजो पलांद तो कयो, इन लाइ तुंहिंजी वॾी महिरबानी यार। यार इकबाल है, ही सूबेदार जाफर खान यारन जो यार आहे, पर पलांद अञा मीरा सां सुभाणे थींदो, जॾहिं मीरा जे इज्जत जो जनाज़ो निकिरंदो। मूं मीरा जी ख़बर तस्वीर सां गॾु अख़बार में ॾेई छॾी आहे। मां इन मीरा खे सॼी सिंध में ख्वार कंदुसि। इन जो मतलब त सुभाणे वारी अख़बार में मीरा जी इज्जत जो जनाज़ो निकिरंदो। ॿियो न त मूं लेडी हाउस ऑफिसर खे बि मिंथ कई आहे त इन मीरा खे राति के सचू हणी। बोल न ॿुधा जाफर खान, मां इन सां पुलिस विढ़ंदी ई न आहे। अड़े विढ़ंदी आहे यार इकबाल, विढ़ंदी आहे। तूं फिक्र छो थो करीं?
तुझे लायक खुशखबरी आ। पलियो ऐं तुझा ॿार मिली आ। कीअं बाबल साईं? किथे मिलिया? हाणे किथे आहिनि? मूं तोखे चयो न, देर आ पर अंधेर न आहे। हाशिम मूं पंहिंजे वसों कोन घटायो। तूं हरू जज़्बाती पियो थिए। हिकु सरदार जे सदां जेके मुंहिंजे मथां फर्ज़ आ, इहे तुंहिंजा नंग न पर मुंहिंजा नंग आ। बहरहाल अल्लाह जे सदके मुंहिंजी दुआऊं क़बूल पयूं, तुंहिंजी बि दुआऊं क़बूल पयूं। नंग मिली आ, असां सुरखुर थी वियासीं। बाबल साईं खे अधे वारा मिली आ। हाशिम बा, सरदार साईं वाह जी मुर्सी कई आहे। हाणे तू फिक्र न कर, सब मसला हल थी वेंदा वक्त सां गॾोगॾु। हा बाबल साईं, असां बचूं था न। हाशिम इहा ग़लती न कजांइ। ॾिस, थोड़ो सब्र कर, सब्र जो फल मिठो आहे। मूं वटि एसपी राणा पाण मिलण पियो अचे, इन्हीअ करे तोखे रोकिया पियो, ॿी ॻाल्हि न आहे। छो बाबल साईं? एसपी तव्हां वटि छो थो अचे? ॻाल्हि इहा आहे त कुझु मसला अहिड़ा हूंदा आहिनि जिन खे सिर्फ़ मां ई हल करे सघां थो। उन्हनि मसलनि खे हल करे पोइ मां तव्हांखे इतला कंदुसि, पोइ तव्हां हलिया अचिजो। ठीकु आहे बाबल साईं, जेका तव्हांजी मर्ज़ी। मुंहिंजी इहा ई मर्ज़ी आहे। ख़ुशि थी। हाशिम बाब, मुबारक हुजे। बाबा जमण माल तू मुझे निड़िए ते न ॾेई मूंखे मारे छो न छॾियो। ज़िल्लत जी हयाती खां मौत बेहतर आहे बाबा, मौत। हिम्मत न हार दिए, रब जी रज़ा ते राज़ी रहो। थी सके तो इन में ॻाल्हि जी भलाई हुजे। अहिड़ी ज़िल्लत में कहिड़ी भलाई हूंदी बाबा, कहिड़ी? मूंखे त लॻे थो असांजा नसीब, असांजी क़िस्मत, असांजा मुक़दर ही फिटल आहे। मीरा जी जे तो हिम्मत हारे विधी न तो मुंहिंजो अंदर में छिजी पवंदो, छिजी पवंदो। ऐं ये दिल टका ॾेई बची पवंदी, फाटी पवंदी। जिंदगी कंडन जी सेज थी वई आहे बाबा। जख्मन का सिवा जिंदगी में कुछ भी ना है। महीना गुजरी विया आहिनि बाबा, महीना। असांजे ससीअ जो को अतो पतो ही ना है। मीरा जी खुदा के याद करण का सवा ॿी का गली न है। तरस बाबा, तरस। पंहिंजी न मीरा के अकेलो छॾे न वञ, मूंखे आदत ॾेई पोइ वञ। नहीं है हारे मुंह में बदी के बीहण की हिम्मत ना है।
साइण मूंखे हितां आज़ाद कर, मूंते एहसान कर। मां तुझे कम सां लगी पई आ, जल्दी तोखे हितां मां आज़ाद कराईंदस। बस रुगो तू कुछ ॾींहं इंतजार कर। साइण मूंखे त हाणे आसरो थी पियो आ, उम्मीद जी रोशनी नज़र अचण लगी आ। हाणे त इंतजार जो हिकु पल भी सदियुनि जो सफ़र तो लगे। जिते हेतिरो सब्र कयो अथई न, उते ॾींहं गुज़री वेंदा। अल्लाह तुंहिंजी आस जरूर पूरी कंदो। ये कीअं सफ़ाई कई अथई? चङी तरह सफ़ाई तू नथी करी। मूंखे चङी तरह कम खपे। सॼो कमरो गंदो लॻो पियो आहे, वराए सफ़ाई कर। हाज़ुर साइण, हाणे सही सां सफ़ाई थी कयां। साइण कुछ घुर्जेव त ॿुधायो, अधो कबूतर सड़ थो वञे पियो। न मूंखे कुछ भी ना आहे घुराणो। हा पोइ ठीकु आहे, जेका तव्हांजी मर्ज़ी। बसरा त हुअं बि जहिड़ी कचे तहिड़ी पके। मुंहिंजा फ़क़ीर बि फिरंदा था वतन पिया। या बसरा वरी खतरनाक थई, इने खां बच जा। हाणे तू वञी कम कार जी कर, जीअं असां ते को शक न करे। ठीक है साइण।